सखर में रिपोर्ट करे हुए हफीज़ लाश्तारी यौम पाकिस्तान फिटसाल चैंपियनशिप 2026 सखर में शानदार नमूने मुनक़िद नौजवानों की भरपूर शिरकत। यौम पाकिस्तान 24 मार्च के मौके ते सखर में फिटसाल चैंपियनशिप 2026 वॾे जोश ऐं जज़्बे सां मुनक़िद कई वई, जंहिंमें नौजवान रांदीगरनि वॾे अंग में हिसो वरितो। यूनिट स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट हुकूमत सिंध ऐं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर सखर भाईजान इख़लाक़ मेमण जी सरकार सां मुनक़िद कियो वियो। तक़रीब में ख़ासि महिमान तौर यूसी चेयरमैन अज़हर अली अवान शिरकत कई, जिन रांदीगरनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। मौके ते यूसी चेयरमैन निसार कुरैशी, असिस्टेंट कमिश्नर रज़ा हुसैनी ऐं वाइस चेयरमैन फरहान अली शेख पिणु मौजूदु हुआ। चैंपियनशिप दौरान मुख़्तलिफ़ मक़ामी टीमुनि विच में ज़बरदस्त मुक़ाबला ॾिसण में आया, जिते रांदीगरनि पंहिंजी बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो ऐं शाइक़ीननि खां भरपूर दाद हासिल कई। शाइक़ीन वॾे अंग में पिणु मौजूदु हुआ, जंहिं पंहिंजी पसंदीदा टीमुनि जी हौसला अफ़ज़ाई कई।